कंडियारो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में राति देर सां सिंधु दरिया जे पाणी में चाड़ सबबि ॻोठ संजर खान जतोई SM बचा बंद खे पाइण शुरू कयो वियो आहे। इरिगेशन अमले जी गैर मौजूदगी सबबि ॻोठाणा सख़्त परेशान, ॻोठाणनि में लॾ पलाण शुरू थी वई आहे। इहा ख़बर पवण शर्त ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सैयद सरफराज हुसैन शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सदर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह SM बंद पावक वारे हंधि पहुची विया, जिते इरिगेशन अमले जे न हुजण करे कावड़ जो इज़हार कंदे फौरी इरिगेशन ACSDO खे घुराए छंड पटी ऐं उन खे पाबंद कयो वियो त फौरी तौर ते वधीक अमलो ऐं मशीनरी आंदी वञे, बंद खे मज़बूत करण जा उपाउ वरिता वञनि। ॿिए पासे ॻोठण जो चवणु आहे त MPA सैयद सरफराज हुसैन शाह जे चवण बावजूदि इरिगेशन AC ऐं SDO को तहरुक न वरितो, जेको क्रेन मशीन आहे इहा बि ख़राब हुजण करे के बि उपाउ न वरिता विया आहिनि। असां सख़्त परेशान आहियूं, हितां लॾण ते मजबूर आहियूं। हिननि चयो आहे त ॻोठ संजर खान जतोई जा खोड़ सारा माण्हू पंहिंजे घर छॾे महफ़ूज़ हंधनि ते लॾे विया आहिनि। इन्हनि वधीक चयो आहे त असां अपील करियूं था त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MPA सैयद सरफराज हुसैन शाह खे त महिरबानी करे असांजी मदद कई वञे। इरिगेशन अमलदारनि खे SM बंद खे मज़बूत करे असांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।